मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। कयो तव्हां तबलीग कयो, घरवारी जी मालिकी करणी आहे। हाँ साईं, औलादी तरबियत भी करणी आहे। साईं दुकान ते कम भी करिणो आहे। हाँ साईं, जिहाद करिणो आहे ऐं पोइ घरवारी जी मालिकी भी करणी आहे। उन जा बि हुकूक असांजे मथां कंहिंजे मथां आहिनि? मर्दनि जे मथां आहिनि न। औलादी तरबियत भी करणी आहे। तव्हां उस्ताद आहियो, टीचर आहियो, मुबलिग आहियो, आलिम आहियो, तकरीरूं कयो था, तव्हांजे मथां इहो हक़ आहे तव्हां दीन फैलायो, पर इन सां गॾोगॾु फोकस औलाद खे बि करणी आहे। इस्लाम जी पहिरीं जंग, वॾे में वॾी जंग, इस्लाम जी पहिरीं जंग जंग बदर आहे। साहबा नॉर्मल थोरा साहबा 313 साहबा हुया, 313 साहबा उन जंग जे अंदरि, ऐं कुफार जो मजमो घणो 1000 खां ज़ाइद या 1000 ताईं हुयो। एतिरो मजमो काफ़िरनि जो हुयो। अल्लाह जे नबी खे इल्मु थियो त उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जी घरवारी बीमार आहे, ज़्यादा बीमार आहे। हालांकि ॾिसो, यानी मजमो काफ़िरनि जो ज़्यादा आहे त मालूम ईअं थिए पियो त अञा साहबा अचनि, पर साहबा जी जेतिरी तादाद हुई न उनजे मुताबिक़ साहब आया, पर गुंजाइश अञा ज़्यादा हुई। जेतिरो मजमो ज़्यादा थींदो त ओतिरी लड़ाई ज़्यादा थींदी न, त खपे ईअं पियो त अञा ॿिया बि कुझु मुस्लमान थी करे अचनि, इस्लाम में दाख़िल थियनि ऐं पोइ जंग में हलनि। पर अल्लाह जे नबी छा फरमायो? अल्लाह जे नबी फरमायो उस्मान काथे आहे? जंग जे अंदरि ई अल्लाह जे नबी फरमायो उस्मान काथे आहे? उस्मान रज़ी अल्लाह ताला न आयो ऐं अल्लाह जे नबी उनखे हुकुम ॾिनो त ए उस्मान, तुंहिंजी घरवारी छा भला बीमार आहे छा? उन चयो या रसूल, हा बिल्कुलु बीमार आहे। अल्लाह जे नबी फरमायो तूं ओॾे हलियो वञ, उनजी मालिकी वञी करे कर। हालांकि हे नबी जे मक़ाम ते बीठा आहिनि, वॾो मक़ाम आहे। हे नॉर्मल ॻाल्हि न आहे जो जंग में बीठा आहिनि, जिहाद में बीठा आहिनि, नबी गॾु आहे। हे नॉर्मल का ॻाल्हि आहे? ऐं इन जंग जी फज़ीलत अल्लाह ताला बयानु कई। अल्लाह ताला फरमायो जेके जंग बदर जे अंदरि आहिनि न, ए नबी असां उनजो मक़ाम बिल्कुलु बुलंद करे छॾियो आहे, बाद वारनि खां पहिरियां जो। यानी जंग जेके बदरी साहिब आहिनि न, इन साहिबनि जो लेवल ऐं मक़ाम अल्लाह ताला क़ुर में फरमायो जेके बाद में मुस्लमान थियनि था न, उन्हनि खां ए नबी ज़्यादा आई। छो त जंग बि त जंग हुई न। कुल 313 साहिबा ऐं काफ़िरनि जो मजमो, यानी पूरी दुनिया काफ़िर आहे। अल्लाह ताला क़ुर हकीम में फरमायो इन जो मक़ाम तमामु घणो आहे, वॾो बुलंद मक़ाम आहे। जेके इन्हनि जे पोयां था अचनि, यानी पोइ ते बि त साहिबी थिया न। 1,24,000 साहिबा कीअं थिया? यानी पोइ ते बि साहिबा थिया न। यानी जेके बाद में पोयां साहिबी आया न, इन्हनि साहिबनि खां इहे 313 जेके आहिनि, इन्हनि जो मक़ाम तमामु घणो अल्लाह ताला क़ुर हकीम में फरमायो असां बुलंद करे छॾियोसीं। छाजे करे त इस्लाम इन टाइम कमज़ोर हुयो, इस्लाम खे वॾी ताक़त इन टाइम मिली आहे। अल्लाह जे नबी फरमायो ए उस्मान तूं वञ, जेको आहे तुंहिंजी घरवारी आहे पोइ ते बीमार आहे, ओॾे हलियो वञ। त उस्मान रज़ी अल्लाह ताला फरमायो रसूल हिते जंग, अल्लाह जे नबी फरमायो हिते असां बीठा आहियूं। हाणे हिते त ॻाल्हि थोरो ज़हन में रखण जहिड़ी आहे। अल्लाह जे नबी ॾिसो हिते छा फोकस करायो आहे। हिते अल्लाह जे नबी छा, अल्लाह जे नबी इहो ॿुधायो आहे त दीन में जुड़ियल रहो, नमाज़ूं पढ़ंदा कयो। हा जिहाद जो मौक़ो अचनि, जिहाद में बि अचो, रमज़ान अचे रोज़ा बि रखो। अल्लाह जे नबी फोकस करायो आहे, असांजे ज़हननि खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खोलियो आहे त हे जेके तव्हांजे घर में औरतूं वेठियूं आहिनि न, या जेके तव्हांजा ॿार आहिनि न, इन्हनि जी तरबियत बि तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहे। इन्हनि जी तरबियत ऐं इन्हनि खे हिलाल रिज़्क़ खाराइणु, हे इबादत आहे न साईं। केरु चयो इबादत न आहे? भला हे दीन आहे न। कोई बंदो जंहिं निकाह कयो आहे, निकाह करण खां बाद में चए थो हे घरवारी आहे, उनखे इख़लाक़ ॾिए थो, उनजी इज़त करे थो, अल्लाह जी बंदगी बि करे थो, औलाद अथसि उनजी तरबियत बि करे थो, इन खां वधीक दीन ते केरु हले बंदो? हे दीन ई आहे। त ॻाल्हि सॼी करण जो ख़ुलासो इहो आहे त दीन में बंदा जुड़ियल रहनि। इन खां बाद में सभु कुझु जेको आहे ईअं न सम्झनि साईं बसि हाणे मां नमाज़ पढ़ां थो, मस्जिद खां मां ॿाहिरि निकिरंदो बि न। साईं तूं नमाज़ पढ़ी करे पोइ तोखे ॿाहिरि निकिरणो पवंदो, तोखे दुकानु खोलणो पवंदो, हा तोखे घर जी मालिकी करणी पवंदी। साईं हे ई इस्लाम आहे। इनखे चइबो आहे एतदाल। छा चइबो आहे? इस्लाम में एतदाल। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए साहबा, इस्लाम में रब्बानियत बिल्कुलु न आहे। ए साहबा, इस्लाम में रब्बानियत बिल्कुलु न आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरियां जेको न यहूदी छा कंदा त झूपड़ी खणी करे, सामान खणी करे, सामान जेको आहे बैग में विझी करे, उन टाइम ते बैग न हुई, मां नालो थो खणा, कंहिं बि शइ में विझी करे झंगल में लिया वेंदा हुया। उते पंहिंजो जेको आहे हिकिड़ी झूपड़ी ठाहींदा, नॉर्मल कमरो ठाहींदा हुया, पोइ कोई बि उते न ईंदो हुयो, पोइ अकेला वेही करे इबादत कंदा हुया। पोइ कंहिं साहिबी अर्ज़ु कई या रसूल अल्लाह, असां बि भला ईअं कयूं? छो त उन में कंहिं क़िस्म जो ख़्यालु काॾे वेंदो बि न, रुगो अल्लाह जी बंदगी थींदी,
तनहा जेको इलाइक़ो हूंदो, सन्नाटो हूंदो, ज़िक्र करण में बि मज़ो ईंदो, हा नमाज़ पढ़ण में बि मज़ो ईंदो, त ॻाल्हि त ज़बरदस्त आहे न, ॻाल्हि त ज़बरदस्त आहे न। हिते शहर में नमाज़ पढ़ण खां ऐं जॾहिं झंग में नमाज़ पढ़ूं त उते ज़हन फोकस ज़्यादा घणो ईंदो आहे अलाह जी तरफ़। छाजे करे का मख़लूक हूंदी न आहे, इंसान हूंदा ई न आहिनि, त पोइ चवंदो हाणे सॼो ध्यानु काॾे हुजे, अलाह ॾे हुजे, त कंहिं साहिब बि चओ साईं असां बि ईअं वञूं, रब्बानीयत इख़्तियार कयूं, जंगल में वञी करे उते सिर्फ़ु नमाज़ पढ़ूं, यानी घरनि में मोटी बि न अचूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इस्लाम में रब्बानीयत बिल्कुलु न आहे। रब्बानीयत न आहे त तव्हां बसि घरनि खे छॾे करे पोइ वञो उते इबादत कयो ऐं सालनि जा साल मोटी न अचो। अलाह जे नबी फरमायो तव्हांखे हिते रहणो पवंदो, हिते नमाज़ बि तव्हांखे हिते पढ़णी पवंदी, वञी करे तव्हांखे कम बि शहर में करणा पवंदा, ऐं तव्हांखे घर वारनि जी बि मालिकी करणी पवंदी, औलाद जी बि तरबियत करणी पवंदी। हे असुली दीन आहे।